बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां सिंधीअ जा जेके लफ़्ज़ आहिनि ॿिनि जेको आहे त अखरनि सां जेको लफ़्ज़ थो ठहे, धार धार गॾियल न पर धार धार उहे सिखंदासीं त उहे कीअं था ठहनि। अचो त ॾिसूं। लिखूं था, सभ खां पहिरियों लिखूं था अलज़बर अ खेज़े रेखे। अलज़बर अ खेज़े रेखे अखे। हाणे ॾिसो, ही अखर लॻा, ही अखर लॻा, ही असांजो लफ़्ज़ ठही वियो। उन खां बाद में ॾाज़ेरे ॾे सींपेशुस ॾिस, अल्पेशो सींज़ बरस उस। हाणे हीअ अखर तव्हां ॾिसंदा वञो, ही सभु धार धार आहिनि, पर हे ॿ अखर मिली करे लफ़्ज़ था ठाहिनि। जीअं अखा, ॾिसा, उसा, उभ, अल्पेशो भेपेशो उभ। आसमान जेके असां चवंदा आहियूं, जी माना उभ माना आसमान। उन खां बाद में अलज़बर अ चेपेशो च अच। वाज़बर व नेपेशो ञ वञ। अल्पेशो ञेज़बर ञ उञ। उञ लॻंदी आहे, माण्हू पाणी पीअंदो आहे। रेज़बर र खेपेशो ख रख। काई बि शइ माण्हू रखे थो। रेज़बर र बेपेशो ब रब। रब साईं इल्मु अता फ़रमाए हर हिक खे। हाणे ही ॾिसंदा वञो, ही सभु जेके बि आहिनि लफ़्ज़ धार धार अखरनि जा लफ़्ज़ ठहियल आहिनि। अखे, ॾिस, उस, उभ, अच, वञ, उञ, रख, रब। अॻिते था हलूं। अल्पेशो थेपेशो थ उथ। अल्पेशो ठेपेशो ठ उठ। अल्पेशो ठेपेशो ठ उठ। ये प्रैक्टिस जारी रखो। बेसिक ये प्रैक्टिस आहे, हिन में सहूलियत बि थींदी ऐं असां हिन मां अॻिते हली कुझु पढ़ाईंदासीं। वरी 3 अखरनि वारा बि ईअं ई जेको आहे त असां लफ़्ज़ लिखंदासीं।